अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कोहिस्तान न्यूज़ सर्विस में बलीकार हूँ असगर अली भट्ट थाणोबोलाखान में कोहिस्तान के ॾाहे इल्मी अदबी ऐं गुणरखी शख्सियत हीरा नंद गुप्ता सां सरही सांझ मल्हाई वई। उन मौके ते खेसि अजरक लुंगी ऐं टोपीअ जा तोहफ़ा पेश कया विया। तक़रीब के मुख़्तलिफ़ शख्सियतनि में नाटी कमीशन ऑफ पाकिस्तान के चेयरमैन चेलाराम केवलानी, वज़ीर आला के अॻूणे सलाहकार बदरचना, डॉक्टर टेकचंद, डॉक्टर श्याम सुंदर, डॉक्टर ओडरमल, टिक्कमदास, शेख अब्दुल्ला कोहिस्तानी, डॉक्टर वेरसीमल, सामन दास, डॉक्टर चेतनमल, अशोक शर्मा, पप्पू शर्मा ऐं ॿियनि खेसि भेटा पेश कंदे चयो त हीरानंद गुप्ता कोहिस्तान जो हिकु अहिड़ो इदारो आहे जंहिं वटि इल्मु अदब समेत मौसीक़ी ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मज़हबनि जी ॼाण जो ख़ज़ानो आहे। हिननि चयो त गुप्ता वटि जॾहिं कुझु बि न हो तॾहिं बि ईअं हो, हाणे संदसि औलाद पढ़ियल लिखियल आहे तॾहिं बि ईअं यगानो आहे। ख़िताब दौरान कोहिस्तान जे सान्झावंदनि जो चवणु हो त सिंध मुर्द परस्त न आहे, सिंध में सदाई अदीबनि, लेखकनि ऐं फ़नकारनि सां शामूं ऐं ॾियारा मल्हाया वेंदा आहिनि। उन मौक़े ते हीरानंद गुप्ता सभिनी जा थोरा मञींदे चयो त माण्हुनि मज़हब जी ग़लति तशरीह कई आहे। हर मज़हब हक़ सच ऐं सही वाट ते हलण जी तख़लीक़ करे थो। हिन चयो त मुनाफ़िक़ माण्हू सभिनी मज़हबनि में हूंदा आहिनि, असांजूं दिलियूं साफ़ न आहिनि, रुगो राम राम लॻी पई आहे। असांखे हिक ॿिए जे मज़हब जो एतिराम करणु घुरिजे। उन मौक़े ते मिस्किन मांजू ख़ान ख़ासि के लिए शाइरी जे ज़रिए भेटा पिणु पेश कई, जॾहिं त फ़क़ीर ख़ादम हुसैन वाही पेश कई। तक़रीब जी आख़िर में कोहिस्तान जे नौजवान रागी रमेश राही सूफ़ियाना कलाम ॿुधाए ज़बरदस्त दाद हासिल कयो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस।